ही अहिड़ो हिकु दफ़ो तव्हां ॾिसजो हींअर जेका मूंखे चंपल पातल आहे न 120 रुपया जी अथव। अॻे शौक़ु हूंदो 5-5 रुपया बूट चंपल पाईंदो। सो हिकिड़े ॾींहुं जया छॾे ॾिनी न चंपल पाइणी छॾे ॾिनी उहे बूट 1000 रुपया वारो बूट। हिकु दफ़ो त जया वठी हली चई हेॾा ॾियारी कंध ते आहे इम्पोर्टेड सैंडल बूट आयल आहिनि मां त वठी आई आहियां पंहिंजे लाइ। हीउ ॾिसो 1200 वारो सैंडल मरी वियासीं। जया 1200 वारो सैंडल ठहे थी ॻाल्हि चई छो नथी ठहे कमायूं छा लाइ था चोर चोर खाई वञनि इन खां पाण छो न लस्त वठूं। मुंहिंजो भले चई हेॾा तव्हां भलो न तव्हांखे मस्तु हिकिड़ो बूट ॾिसे 1000 रुपए वारो। मुंहिंजो कंहिं वटि ॾिठो अथई चई मुंहिंजी साहेड़ी आहे न सुनीता। मुंहिंजो हा चई उनजो घोट ठाराए आयो आहे बूट अथसि जा पेर में आहे ॼण आहे ई कोन लाइट वेट। वरी उन खां पुछी आई किथां न वठी आहे चई वठे कोन मूं ठारायो आहे राजू मोचीअ खां। सो जया मूंखे वठी हली राजू मोची वटि चई जहिड़ो मुरलीअ खे बूट ठाहे ॾिनई न अहिड़ो ई मुंहिंजे घोट लाइ ठाहे ॾे। 1000 रुपया ॾिनासीं चई 2 ॾींहंनि खां पोइ खणी ईंदियूं। 2 ॾींहंनि खां पोइ साईं उहो बूट खणी आयासीं माप ॾेई आयासीं। 2 ॾींहंनि खां पोइ बूट खणी आयासीं। 3 ॾींहं ॾियारी हुई हाणे ॾियारी ॾींहुं 12 मई ॾींहुं मंदर में त मथो टेके अचिजे न। सो वियासीं हिकिड़े मंदर में वियासीं त सही जया त लाहे सैंडल गिड़ी वई मंदर में। मुंहिंजी भला आत्मा ॾी भिटके मुंहिंजो सैंडल बींदो। मां सैंडल पासे में बी रहियसि मुंहिंजो भले जया दर्शन करे अचे पोइ वरी उनखे हिते जिन खे बीहारे पोइ वेंदुसि मां पंहिंजो बूट लाइ। जया अंदर पहुती परियां सॾ कई चई छा आहे अचो न। मुंहिंजो छॾ हाणे बूट केरु खणंदई। अरे मुंहिंजो मूंखे बूट जी चिंता कोन्हे उहो त मुंहिंजे पेर में आहे तुंहिंजो सैंडल न खजी वञे। चंडी ॿाहिरि आई आइडिया ॿुधायांव। मुंहिंजो कहिड़ी चई हिकिड़ो पादर लायो हिन दर ते ॿियो पादर वरी हिन पुठे दर ते तव्हांजो बूट केरु खणंदो ई कोन्हे। जया एॾो अकुल तो में आयो किथां चंडी हा तुंहिंजो मथियो मारो त सफ़ा खाली हो की किराए ते बि कोन पे ॾिनई। मूंखे हिन जी ॻाल्हि दिमाग़ में फिट वेही रही। मुंहिंजो ठीकु आहे सोदा हिकिड़ो बूट मूं हिन दर ते लाथो ॿियो वरी पुठे दर ते लाहे आयासीं। वियासीं दर्शन करण सभिनी देवी देवताउनि जा दर्शन कयासीं। उते 4 प्रेमी बि कढिया सभिनी सां राम सत थी। अधु कलाक खां पोइ मंदर खां ॿाहिरि निकिरां ॾिसां त भेण हिन दर वारो पाण बूट पियो आहे पुठे दर वारो बूट ई गुम। भागो ही केरु भेण हिकु टंग वारो आयो खणे त न भागो ॿई खणे न हिकिड़ो छो खणी वियो टेंशन। सॼो ॾींहुं मंदर जे ॿाहिरि वेठोसि। मुंहिंजो मन खे शायदि थींदो आहे न भई केरु भुल में मटे वियो हुजे त ईंदो मटण। अदा सॼो ॾींहुं निकिरी वियो ॾियारीअ जो ॾींहुं हराम जो केरु बूट मटण अचे। हाणे 1000 रुपया मुंहिंजा त मई ॻोढ़ा पिया निकिरनि। नेठि उहो हिकिड़ो ई बूट खणी शाम जो आयसि उन साॻे राजू मोची वटि। मुंहिंजो यार भला हिकिड़ो बूट भला गुम थी वियो आहे हिकिड़ो पादर ठाहे ॾींदे। चई हा हा छो न यार ही 2 पादर मूं ठाहिया हाणे तुंहिंजा 500 वरी अजाया वञनि ठीकु आहे। उहो बूट धणीअ खे ॾेई आयोसांसि 500 रुपया बि ॾेई आयोसांसि। चई भाऊ ही तव्हांखे ॿुधर ॾींहुं मिलंदो। अड़े मुंहिंजो तूं विस्पति ॾींहुं ॾिजां न यार ॿुधर छा ॿुधर थियो मां वियुसि बूट खणण। बूट जो खण मुंहिंजो था बूट तैयार आहे तैयार कमाल था कयो सेठ। तव्हां ओॾी महिल बूट 500 रुपया ॾेई विया तव्हांजे वे खां पोइ 10 मिंट खां पोइ तव्हांजो नौकर आयो अची चई भई सेठ जो ॿियो पादर लभी वियो आहे सो मूंखे ॾेखारी। सो तव्हांजो हिकिड़ो पादर जेको मूं वटो सो बि खणी वियो 500 रुपया वापसि वठी वियो। अड़े मुंहिंजो ॿीड़ी तरह माण्हू केॾा होशियार बूट त 2 खणी वियो पोइ पर 500 रुपया पाण पाइण बि वठी वियो। हिन भेरे झूलेलाल जो चालीहो हो चालीहे जो प्रोग्राम मुंहिंजो 20 अगस्त ते सागर MP में आहे। उते मुंहिंजो प्रोग्राम 19 तारीख़ तव्हांखे सभिनी खे ध्यानु हूंदो नाग पंचमी हुई ऐं 20 तारीख़ गोगड़ो हो
थधो पचायो सभिनी सिंधियुनि घर में, थधो खाधो। त 19 तारीख़ उते जेका नाग पंचमी त उते हिकिड़ो वॾो नागेश्वर महादेव, नागेश्वर महादेव जो मंदिर आहे, जिते जेके बि शहर जा आसे पासे जे ॻोठनि जा मदारी पंहिंजा पंहिंजा नाग उन ॾींहं ते मंदिर में अची छॾींदा आहिनि मेन गेट ते। उहे नाग सभु उन मंदिर में वञी जेको अंदरि भोलेनाथ जो जेको लिंग आहे उन जी परिक्रमा कंदा आहिनि। मेलो लॻंदो आहे ज़बरदस्त। तदा नाग पंचमी ॾींहुं इहा ॻाल्हि माना ॿिए ॾींहुं जॾहिं गोगड़ो ॾिसां खणी त पाड़े में जेके असांखे लाथूं जंहिं घर में उन पासे वारे घर मां रड़ियूं कयूं थी, नागड़े नाग, अरे नागड़े नाग। हिकिड़ी माईअ वठी रड़ियूं कयूं। आसे पासे वारा सभु निकिरी आया, चई दादी किथे आहे नाग? वीचारी मथे बीठी हुई। चई भाउ हितां हेठां हीउ जेको पुठियां कोन पाणी जो बोर ठहियल आहे, चई हा, चई हिन जे पुठियां लिकी वेठो आहे वञी नाग। तदा ॾिसां सभु माण्हू कंहिंजे हथ में लठ त कंहिंजे हथ में हॉकी। अड़े मुंहिंजो को आतंकवादी गिड़ियो आहे छा? न भागो हॉकियूं खणी आया। हू देवता माण्हू आहे, कल्ह चवंदा हिनजी पूॼा कई अथव, अॼु गोगड़ो छा घर में थधो पचायो ऐं वरी खणी आयो लठियूं ऐं कुहाड़ियूं नाग खे मारण लाइ। शर्म कोन थो अचे? जॻहि ॾियोसि, हुनखे रस्तो ॾियोसि, देवता आहे पाणे निकिरी वेंदो। थियो पासीरा, सभु माण्हू पासीरा थी विया, पर हिकिड़ो माई जो लाल मुड़े छा घिड़ी वियो अंदरि। अड़े मुंहिंजो छा आहे? माठ कर, घिड़ी वियो अंदरि घिड़ी वियो। ॾिसंदो नाग ॾिठो, हाणे ई मारींदो। सभु को पंहिंजो बचाव त कंदो न। नाग वठी पंहिंजो फण खयो, फूकारो ॾिनई, फूकारो ॾिनई। हिन बि भरे जो खणी लत हंयसि नाग खे सिधी बूथ में। नाग बाजोलियूं पाए वञी किरियो। पोइ त नाग बि उछल खाई छपाक अहिड़ो ॾंग हंयसि छा, पर हिन नौद खे को असर ई न। हिन वरी भरे ॿी लत हई, नाग बि ॿियो ॾंग हयो, वरी हिन टी लत हई, नाग टियों ॾंग हयो। नाग वाइड़ो थी वियो, चई छा असांजी ज़ात मां ज़हर ई पूरो थी वियो छा? चंडे खे टे ॾंग हया अथमि, को असर ई कोन्हे नौद खे। वरी हिन चौथी लत हई, नाग बि चौथो ॾंग हयो। नेठि पंजे भेरे त हिन चिल्हे पेर सां नाग खे मारे ॾे। छो निभागा जीव हचा पवंदे न। अॼु बना गोगड़े जो ॾींहुं थी, नाग जी हत्या कई थी, तोखे हचा पवंदई। हिकिड़ो वरी जंहिंजे घर मां नाग निकितो त उहो काको लई आयो। चई वाह भाई वाह, वाह जवान जा पुट, हेॾा 250 ॼणा बीठा, पर कंहिंजी बि हिमत कोन हुई। तूं घिड़ी वे अंदरि, बिना नाग खे मारी। नाग जो ॾंग जो तो ते असर कोन थियो। ए चई असर किथां थींदो? ये टंग त मुंहिंजी धारी पियल आहे न, काठ जी टंग आहे। ॿुधायो ॿीड़ी का तरेसि। चई जयपुर मां पेर ठारायासीं। अहिड़ियूं अहिड़ियूं भिटकियलूं आत्माऊं।